पीपी अॻवान हाजी दाद खान महर चयो आहे त जीडीए तरफ़ां वज़ीर आज़म आॾो सिंध जो केस न रखियो वियो ऐं नई ज़िले घोटकीअ लाइ कंहिं पैकेज जो ऐलान करायो वियो। ॾहकीअ में पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपीए जे ज़िलई अॻवान हाजी दाद खान महर चयो त जीडीए अॻवान अली गौहर खान महर वज़ीर आज़म सां थियल मुलाक़ात में रुगो सरदार मोहम्मद बख्श खान महर जे नेब ज़रिए गिरफ़्तारीअ जी घुर कई, जेका पूरी ज़िले जे अवाम लाइ ॾुख जी ॻाल्हि आहे। पीपी अॻवान चयो त अली गौहर खान महर ऐं संदसि पुट हाजी खान महर ख़िलाफ़ मुशर्रफ दौर खां जांच थी त इदारनि खे गाॾियूं भरण जेतिरी रक़म हथ लॻंदी। हाजी दाद खान महर जो चवणु हो त अली गौहर खान महर खैरपुर खां तार घर ताईं लीज़ ख़त्म थियण बावजूद 17,000 एकड़ सरकारी ज़मीन ते क़ाबिज़ आहे, पर ख़ासि को बि पुछण वारो न आहे ऐं न ई को कब्ज़ो छॾाइण लाइ तयारु आहे। हुन चयो त अली गौहर खान महर संदसि ज़ाती ज़मीन ते हज़ार खान महर मार्फत कब्ज़ो कराइण चाहियो ऐं खेसि माराइण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। ज़िले अॻवान जो चवणु हो त मुशर्रफ दौर में सीसीबी स्कीमुनि में करोड़े रुपयनि जी करप्शन जी जांच भी थियण खपे। अली गौहर खान संदसि सरदार मोहम्मद बख्श खान महर जो मुखालिफ़ तॾहिं आहे। ज़िलई अॻवान जो चवणु हो त मुशर्रफ दौर में सीसीबी स्कीमुनि में करोड़े रुपयनि जी करप्शन जी भी जांच थियण खपे। अली गौहर खान सरदार मोहम्मद बख्श खान महर जो मुखालिफ़ उन करे आहे जो उन खेसि छॾे बिलावल भुट्टो ऐं पीपी सां वफ़ादारी कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।